बुजुर्ग गण्या सच्चा कायद सर बसर सजन मानुन के वण्या आलिम फाज़िल रहनुमा जहमें बुजुर्ग गण्या सच्चा कायद सर बसर सजन मानुन के वण्या कहड़ी वेही तोरक जे सजन नासिर गोरक जे शिरक कुफर ऐं बिदअत खां जिन कई जाम बगावत या दीन जमीयत ताकत या नेक नसीब क़ियादत या जंहिंजे हथ अल्लाह जो अहिड़ी पंहिंजी जमात या दीन जमीयत ताकत या ज़ुल्म सितम जे राह में बण बि दीवार या हार में तोड़े सोभ में हिन जो बेड़ो पारिया हार में तोड़े सोभ में हिन जो बेड़ो पारिया दीनी छाम जमीयत ते प्या पूरी प्यारी शरीयत ते हासिल पंहिंजी जमात थे हादीअ जी का हिदायत या दीनी जमीयत ताकत या पूरे पाकिस्तान में अहिड़ी नबी तनज़ीम हर पासे खां हक़ जी हीअ कंदी ताज़ीम थोरियूं थोरियूं ग़लतियूं कंदो छो त ठहियो मिटीअ मां बंदो थोरियूं थोरियूं ग़लतियूं कंदो छो त ठहियो मिटीअ मां बंदो माण्हूअ खे हिते रखणी बसि नियत साफ़ निहायत या दीनी जमीयत ताकत या इंशा अल्लाह मुल्क में आणी दी शरई निज़ाम पंहिंजे जमीयत खे वणियल आदिर जो आहे कलाम अमन अमान शरीयत में सचो रफ़ीक हक़ीक़त में हिन में शामिल खोड़न खे बख़्शी रब विलायत या दीनी जमीयत ताकत या नेक नसीब क़ियादत या जंहिंते हथ अल्लाह जो अहिड़ी पंहिंजी जमात या दीनी जमीयत ताकत